दरबार में आया अल्लाह जा नबी अल्लाह का दुआ घुर अल्लाह ताला मीह वसाए दुकार के खत्म करे। अल्लाह जे दरबार में हजरत मूसा हसड़ा खया मुझे बेनियाज रब फरमाए मुझा कलीम जी मुझा सुना करीम रब इन पंजे कौम के चओ हिकड़े मैदान में गड थन सजी बनी इसराइल कौम हजरत मूसा मैदान में गड कए। हजरत मूसा अलैहि सलाम जदे कौम गड थी अल्लाह तबारक व तआला जो हुक्म थियो मुझा कलीम जी मुझा करीम रब इनन सभिनी में हिकड़ो अहिड़ो आ जेखा मां रब नाराज़ हिकड़ो अहिड़ो आ जेखा मां करीम रब नाराज़ हजरत मूसा ऐलान कयो अल्लाह जो हुक्म थियो आ त हिकड़ो हिते गुनाहगार आ जेखा मुझो करीम रब नाराज़ आ जेसी उहो न निकरंदो तेसी बारिश कान वसंदी। जागो जाओ जैसी ओहो न निकरंदो तेसी बारिश कान वसंदी। ऐलान थी वयो सब के पंहिंजा गुनाह याद अची वया मूं जहिड़ो को इंतहाई गुनाहगार शख्स हुयो उन पंहिंजे गिरेबान में निहारियो चई इहो त माई थी थो सघां जो त मुंहिंजा अमल चङा नाहिनि बाड़े वारनि सां वर्ता चङो नाहे। अल्लाह जे हुक्मन जी मूंखे परवाह न कई थमे इहो माई थी थो सघां अखड़ियूं बंदि करे करीम रब खे अर्ज़ थो करे ओ सत्तारुल उयूब या सत्तारुल उयूब या गफ़ारुज़ ज़ुनूब ओ ऐबन जा ढकींदड़ रब गुनाहन जा बख्शींदड़ रब सजी जिंदगी मुखे ढक्यो थई अज हेले राज में मुखे ख्वार किए थो करी मौला मां तक कंध खणण जहड़ो भी दुनिया में कौन बचंद से ओ मुझा करीम रब अज मुखे ढक मुखे माफ कर तुझे दरबार में वास्तो थई उन महबूब जो जे महबूब जे सदके मौला तो कायनात खलकिया। देर कान थी दिसंदे दिसंदे अञा को निकतो ई मैदान मां को न मींह जा कड़काट पइजी बरसात वरसन शुरू थी वई। हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे रहमत ने निहारे रहियो आ दुनिया चारे पासा दिसण लगी त केर निकतो आ केर गुनाहगार आ लेकिन निकतो भी कोई नाहे बारिश भी बसी रही आ माण्हुनि गॾु थी चयो सुहिणा आहे त करीम रब जी रहमत पर हुक्म थियो त हिकिड़ो आ निकिरे उहो त निकतो ई कोन्हे बारिश वसी पई आ मुंहिंजे करीम रब जो पंहिंजे कलीम खे हुक्म थो थे ऐ मुंहिंजा कलीम इन दुनिया के बुधा जंहिं गुनाहगार जे करे मां अल्लाह बारिश न पियो वसाया अॼु उन दुनिया खां लिकी करे मां रब खे अहिड़ो वास्तो ॾेई वाइदो कयो आ जो अॼु सभिनी ते रहमत वरी उन जे करे वसाए रहियो मुझो अल्लाह एॾो बेनियाज़ आ ढकींदड़ा ऐब ढकींदड़ा ऐब उघाड़ा कंदड़ नाहे। ऐ मुसलमान इहो इंतजार न कर त सुभाणे इहो इंतजार न कर त हफ्ते खां पोइ हींअर जो हींअर जीअं तुंहिंजे कननि ते आवाज़ पहुची चुको आ दिल कबूल करे चुकी आ रब जो क़ुरान सचो आ कंदड़ो हेठि करे अखियुनि में पाणी अचई थो त अल्हम्दुलिल्लाह नथो अचई त रोण जहिड़ो रुगी नमूनो करे रब के जो मौला मुखा वधीक केर गुनाहगार आ अज तुझो कुरान बुधो त मौला तौबा करण वारे के मुआफ कंदो हई मुझा मौला अज मुखे मुआफ कर इंशाअल्लाह तो उथंदे पो आयो हई त गुनाहन जा दफ्तर भरे आंदई मोटंदे तो हे सभई नेकन जा दफ्तर मुझो रब तुझला भरे छरे सौदो सस्तो जवाब दो मुसलमानों सौदो सस्तो आ या महंगो आ
जो असा पाकिस्तानी कौम जी तारीख़ रही है सस्तो भले सोनो भले कोन वठंदासीं महांगो वांगण भी ॻोल्हे वञी वठंदासीं जॾहिं सब्जी ताज़ी लहंदी आहे घणी हूंदी आहे सस्ती हूंदी आहे वठण जो इरादो ई कोन हूंदो आहे जॾहिं वरी कोयटा जी सब्जी ईंदी न पोइ उहा साॻी सब्जी वञी महांगी वठंदासीं इन करे चयो मौली साहब सजण साईं जा मस्ताना मलंग तूं हज़ार ॻाल्हियूं कर पर असांजे ख़मीर में शइ शामिल कोन्हे लेकिन ख़मीर में शामिल कर मुस्लमान इंतज़ार न कर कंहिं ॿिए जो यादि रखी छॾ 100 माड़ बनाइण जे लाइ बि इब्तिदा हिकिड़ी सिर सां करणी पवंदी भले 100 माड़ बनानी हुजे इब्तिदा हिकड़ी सिर सां करणी पवंदी आहे उहा सिर पंहिंजे पाण खे समझी करे ऐं उहा तौबह जी सिर रख मुंहिंजो